इबादत बंदगी वाखाण ऐं वॾाई रबे ज़ुल जलाल व इकराम जे लाइ जंहिंजी बाज वसी ऐं कुशादी है, जंहिंजो राम आम मखलूक ते है, जंहिंजी बाज जा हिस्सा हर मखलूक के तक़सीम करे ॾिने, विराए ॾिने, जंहिंजी बाज जंहिंजो राम हर कंहिं बाज दिल जे अंदरि मौजूद है, उन रब्बिल आलमीन जी मुख़्तसर हमद सना वाखाण वॾाई जे बाद दुरूद सलाम जे बाद क़ुरान करीम जी सूरे हज जूं आयतूं बयान करे आहियूं, जंहिंमें अल्लाह ताला कुर्बानी जो ज़िक्र फरमायो। हज इस्लाम जो पंजो रुकन है। रुकन अल्लाह के अड़ो पसंद है कि अल्लाह ताला कुरान करीम में, कुरान मजीद में अल्लाह ताला सूरह नाज़िल फरमाए, सूरह जो नालो अल्लाह ताला सूरह हज। तो उड़ी हज जा करीब ओडा अची विया जे अज अल्लाह जा बाना हाजी उन जगह मथे मौजूद है जिन जगह मथे असांजो बे इब्राहिम अलैहिस्सलातो व सलाम अल्लाह जो बुज़ुर्गी तो बानो, अल्लाह जो जलील कदर बानो, पैगंबर अल्लाह जो दोस्त, जंहिंखे अल्लाह अपने जो दोस्त बनाए, कि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अबू बकर सिद्दीक मुझो दोस्त है, खलील है। ये अल्लाह इब्राहिम अलैहिस्सलातो व सलाम के अल्लाह अपने जो दोस्त है, खलील बनाया। जे इब्राहिम अलैहिस्सलाम जी याद के ताज़ा करण ला करे, उन ॾींहं खे मल्हाइण ला करे अज हाजी मीना जे मैदान में मौजूद आई। अज एहराम जी हालत में अल्लाह जे घर मक्के खां निकरी करे काबतुल्लाह खां मीना जे मैदान में अरफात के तरफ रवाना थी रहा है। ये सुबह जो हाजी अरफात के मैदान में हूंदा, अल्लाह जे घर काबतुल्लाह जो तवाफ करे उमरो करे मीना जे तरफ निकरी रहा है। अज मीना में जा रवाना थी अरफात के मैदान में पुजंदा है। सुबह जो अरफात के मैदान में को रुकन हज अदा कंदा, जंहिं रुकन जो अल्लाह ताला ज़िक्र कुरान करीम के अंदर फरमायो है। जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलातो सलाम जॾहिं फलस्तीन में हो, फलस्तीन में जा निकरियो, अल्लाह जे घर काबतुल्लाह दा हिजरत करे अल्लाह जे घर मके ॾांहुं रवानो थियो, जंहिंखे अल्लाह ताला काबतुल्लाह बनाइण जो हुकुम कयो। इब्राहिम अलैहिस्सलाम उन जगह मते मके मुकरम में सुतो पियो, तॾहिं इब्राहिम अलैहिस्सलातो सलाम के रात जो ख्वाब ॾिसण में आयो। त ख्वाब हिकिड़ो ख़्याली हुए तो, हिकिड़ो शैतानी ख्वाब हुए तो, ऐं हिकिड़ो मोमिन जो जेको ख्वाब हो अल्लाह जे तरफ़ खां हुए तो। इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी हो, इब्राहिम अल्लाह जो पैगंबर हो, त शैतान कॾहिं पण अहिड़ी शिकल करे नबी ऐं पैगंबर खे कॾहिं पण ख्वाब बयान करे सुणाए नथो। शैतान कॾहिं पण शिकल में पैगंबर के साम्हूं नथो अचे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त आऊं जंहिं माण्हू के ख्वाब में अचां त शैतान मुंहिंजी शिकल करे नथो सघे। अल्लाह शैतान खे ताक़त न ॾिने जो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शिकल करे। इब्राहिम अलैहिस्सलाम के अल्लाह हुकुम कयो, इब्राहिम तू कुर्बानी कर। इब्राहिम अलैहिस्सलाम 3 राती नु थिया
पिंड जे अखड़ों ते पिंड जे 13 वरहें जे जेको 82 80 वरहें खां पुठियां घणे दुआ ऐं रूण जे बाद इस्माइल मिलियो जे इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ जो ज़िक्र अल्लाह कुरान करीम में सूरह सफ़ात में कयो है त इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं कमज़ोर थी वियो, जॾहिं पुटड़ो ने ज़ईफ़ थी वियो, तॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरई त रबे हबली मिन सालिहीन, ऐं मुंहिंजा रब, ऐं मुंहिंजा अलाह मूंखे साले मिलिया नेक, मुंहिंजा रब औलाद अता कर, मूंखे साले नेक औलाद ॾे। अल्लाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ खे क़बूल कयो। अल्लाह इब्राहिम जे अर्ज़ के धां के रियाद के सुणी गिणे त मुंहिंजा माना तोजी मूं दुआ सुई तोखे हिन जमाल में पण पुत्र ॾियां थो, ऐं तोखे औलाद ॾियां थो, तुंहिंजी दुआ खे मूं आसमान ते क़बूल करी। अॼु मां दुआनि जे इंतज़ार में आहियूं, अॼु दुआनि जी वात ॼाणा वेठा आहियूं त कॾहिं दुआ क़बूल थी थी। पैगंबरनि जूं कॾहिं दुआऊं सिरकाणे खां क़बूल थियूं ऐं कॾहिं के इब्राहिम अलैहिस्सलाम जी में पैगंबरनि जी दुआएं खे हज़ार भरे पड़ लॻी आहे। गुनाह मायूस न थिया, नाउमीद न थिया त दुआ वई, दुआ क़बूल न थई। कुरान चए थो कुल या इबादी यल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। मुंहिंजा रसूल, मुंहिंजा नबी, मुंहिंजा पैगंबर मुंहिंजे बाने खे चओ त मुंहिंजे रहमत में जा, कॾहिं पण नाउमीद न थियो, ऐं हाणे दुआ खे क़बूल कंदुसि कॾहिं पण, ऐं मायूस न थियो, कॾहिं उमेदूं आसरा पले न छॾियो त असांजी दुआ खे क़बूल अलाह न कई। इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं मके वारनि दुआ कई त अलाह इन्ही खे नबी ॾे, अल्लाह इन्ही में अहिड़ो माण्हू पैदा कर त हीउ माण्हू मान सुधरे। अरे अल्लाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम जी 1000 वरे पुठियां दुआ क़बूल कई। इब्राहिम अलैहिस्सलाम जी वफ़ात थी वई, 1000 वरे थी विया, अरे अल्लाह ताला पैगंबर मके में पैदा कई। ये इब्राहिम अलैहिस्सलाम जी 1000 वरे, पोइ याकूब अलैहिस्सलाम जी दुआ 40 साल, पोइ यूसुफ अलैहिस्सलाम जी दुआ केतिरे वरे मथे, पोइ यूनुस अलैहिस्सलाम जी दुआ 40 ॾींहं, पोइ नूह अलैहिस्सलाम जी दुआ पण वरे लॻी विया, तॾहिं दुआ क़बूल थई। अल्लाह ताला मायूस न थियणो ऐं सची उमेद से, सची दिल से दुआ करणी, अल्लाह ताला दुआ खे क़बूल करे। इब्राहिम अलैहिस्सलाम लबैक चई। हिन ॾींहं जे अंदरि ज़ुल हज जी 9 तारीख़ जो इब्राहिम अलैहिस्सलाम तयारी करे ॻड़ी अल्लाह जे हुकुम से लबैक चई उथियो, अल्लाह खे पुछे न त त उहो ॾींहुं अॼु पाम थे 4 ॾींहं में अचण वारो आहे, उहो ॾींहुं मौजूद आई जो कोई 2 ॾींहं बितदा जो चंद्र ॾिसाणो, ई 2 ॾींहं अहिड़ा बरकत वारा, अहिड़ा भलाईअ वारा, अहिड़ा क़ीमती 2 ॾींहं जिन्ही ॾींहं जो अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम कुरान करीम में सूरतुल फजर में कसम कयो आहे, वल फजरे वल याद, कसम है फजर जे वक़्त जो, फजर जे टाइम जो अल्लाह कसम कई। इन्ही 2 ॾींहं जो 21 जो 32 जो ही 2 ॾींहं बरकत वारा आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ॾींहं अहिड़ा बहितरीन ऐं भला आहिनि जे अल्लाह जा माना इन ॾींहं जे अंदरि तकबीरूं चए था, तकबीरूं अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह अल्लाहु अकबर वलिल्लाहि अलहम्द। ई सच दिल से अल्लाह जो ज़िक्र करी था, अल्लाह ताला जे गुनाह खे अल्लाह ताला माफ़ करे। साहबा किराम रिज़वानुल्लाह अजमईन इन ॾींहं में, इन ॾींहं में ईअं न जे मस्जिद में निमाज़ पढ़जी वञे, फारिग थिए, तैर बदरे तकबीरूं चए, पर साहबा किराम बाज़ार जे अंदरि वेंदा हुआ, तॾहिं अल्लाह जो ज़िक्र बि ईअं न कंदा हुआ। अल्लाहु अकबर कबीरा अल्हम्दुलिल्लाह कसीरा सुभानअल्लाह बुकरतम वसीला। साहबा किराम अबू बकर सिद्दीक़, उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु इन ॾींहं जे अंदरि बाज़ार जे अंदरि पण वञी तकबीरूं कंदा हुआ, अल्लाह जो ज़िक्र कंदा हुआ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त 1 तारीख़ ज़ुल हज जी हिन महीने जी वटा कंदे 9 ताईं तकबीरूं, पोइ 9 वटा कंदे कसर से ज़ोर से 13 रिती सूदी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए तकबीरूं चओ। अल्लाह जा बाना उन मैदान में तकबीरूं चए था, हाजी गैर हाजी तकबीर चए। अल्लाह ताला इन जे गुनाह खे माफ़ करे, इन जे तौबा खे क़बूल करे, इन जे दुआ खे पण अल्लाह ताला क़बूल करे। 2 ॾींहं ऐं महीनो जेको आहे ई पण इज़त ऐं हुरमत वारो महीनो। 3 महीना लॻोलॻ जेको आहे अल्लाह ताला इन महीने खे इज़त एतिरी ॾिनी आहे, अल्लाह इन खे शरफ एतिरो ॾिनो आहे जे इन महीने में गुनाह मथे सख़्त पाबंदी। मोमिन मुसलमान खे त गुनाह मथे पाबंदी रखणी आहे, पर हिन 3 महीने में हिकिड़ो महीनो पहला गुज़री वियो, ॿियो ही ज़ुल हज जो महीनो,
12 है ऐं हाणे पहलो महीनो अची वियो इस्लामी साल जो 12 ही इस्लामी साल जो 12 महीनो है 1440 वर हिन महीने जी आखिरी तारीख़ मथे ख़त्म थींदा 41 1400 सन हिजरी 1441 साल चालू थींदो ही महीनो जेको आहे हिन में अल्लाह ताला हिन इज़त वारो बरकत वारो भलाई वारो कंहिं हिन में अल्लाह मुसलमान मथे वेड़ झगड़ो फसाद बगावत फितनो अल्लाह ताला हराम करे जंहिं हिन महीने में वेड़ कई ॼाणी बुझी हिनखे ख़बर के हुरमत वारो आहे इज़त वारो महीनो आहे अल्लाह मुसलमान ते वेड़ खे क़यामत ताईं आराम करे छॾे जेकॾहिं वेड़ जाइज़ हुई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हादिरे महीने में सुलह हुदैबिया थियो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़्वाब ॾिठो के आओ साहबा के कोठे ने उमरे मथे विया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमरे मथे विया उमरे मथे जॾहिं विया तॾहिं मके वारे चयो त हिन साल में आई हिते अची जा न मके न अची जा उमरो करण न अची जा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके खां चंद महल हिकिड़े मैदान में साहबा हिकिड़ी खे उबियारे छॾियो साहबा रिज़वान अल्लाह अजमई जंहिंने करारनामा लिखा जंहिंजो बयान घणे भेरा तव्हां सोए पंहिंजे कन तां गुज़रियो आहे लेकिन पंहिंजी दिलि मथे असर रहंदो थी मां ध्यानु नथा ॾियूं कि कहिड़ी ॻाल्हि ख़ुतबे जे अंदरि अथई कोई ॻाल्हि न त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा ऐं किराम खे मिली उते डेरा कयईं पाण सगोरा वेठा हुआ त हाणे पूरो करणो उमरे मथे वञणो एराम जूं तयारियूं हुई काबतुल्लाह में वञणो ऐं मके वारे चयो त हिन साल ई नची जा जंहिंखे अमीर उस्मान खे सफ़ीर करे हलायो जेको अमीर उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु ते विया ऐं उन ना करे हलायो बादशाह न आया अमीर उस्मान जे नाले उफ़ा हलायो कि अमीर उस्मान शहीद थी वियो आहे जंहिंते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े हथ मथां ॿिए ते बैत करायो अल्लाह जो रसूल साहबा खे विहारे छॾे साहबा अपने इंतज़ार में त हाणे पूरो करणो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी उम्मे सलमा रज़ी अल्लाह अन्हा मोमिनीन जी मां जंहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मशवरो ॾिनो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे मके वारा अचनि नथा ॾी वेड़ अल्लाह जे नबी जो हराम है हथियार साहबा खे न खणी जा वेड़ जो इरादो न आहे नका मके वारा ना करी उमरे ताईं न अची जा भला साहबा रहे जर्नल साहबी हज़रत अबू बकर सिद्दीक़ जड़ा बड़े उन मैदान में अल्लाह जे रसूल जे ॻाल्हि मथे अमल करे ऐं साहबा बड़े वही अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो बीबी उम्मे सलमा जी या रसूलुल्लाह अल्लाह जा रसूल कहिड़ो ॻाल्हि आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो त मके वारे मने कई है त उमरे मथे न अची जा ऐं हितां ई वापसि वरी अजा करारनामा थियल ई अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि घर वारी चयो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हितां ई आई इन ई मैदान में मशवरो मुंहिंजो ई आहे त आई पहिरीं पिण जो मथो घुरायो ऐं एहराम लायो त साहबा किराम रिज़वान अल्लाह अजमईन बड़े एहराम लाए जिना हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ई एहराम से पाण सगुरन जो मथो घुरायो साहबा बड़ी घुराया उन ज़माने में पण मुनाफ़िक़ माण्हू हुआ जॾहिं अल्लाह जे रसूल जो त वापसि वरो जॾहिं मदीने वापसि वियासीं तॾहिं उन माण्हू जो कहिड़ो उमिरो न को पा मको ॾिठो न को की ईअं पा एहराम खोले वेंदा मथा घुरा वेंदा कहिड़ो उमिरो आहे अल्लाह ताला क़ुरान करीम नाज़िल करे राय मुसलमानो आला करे इन में अमन न आहे अल्लाह ताला इन महीने में वेड़ के हराम करे छॾे झगड़े के हराम करे छॾे जेको वेड़ कई जंहिं हथियार खयो अल्लाह ताला उन जे तौबा कबूल की लगी कंदो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उनखे उम्मत बिजा खारिज करे ने कढियो आज मुसलमानो अल्लाह जे रसूल बेहतरीन रुकन उमरो जेको से पण अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मने कयो तरे मक्के न वियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन जगह मथे हैरान खोले करे मथो कूड़ा अल्लाह जे रसूल पड़ी फलक की बादशाह बनी तई इस्लामी साल जो 12वां महीनो है तरह तरह जा झगड़ा ऐं फसाद कितनो वधे पियो कोई माण्हू कितने ने फसाद ला करे गॾाइण ला करे तयार न आहिनि रहमत जा दरवाज़ा बंदि थी विया आहिनि मुल्कनि जे अंदरि ॿोॾूं थिए पियूं आसमान में बादल हले पिया पर गुनाह अहिड़ा ज़मीन मथे वधी विया आहिनि जंहिंजी वसीले आसमान जा दरवाज़ा नथा खुले रहमत अल्लाह जी ज़मीन मथे किरे नथी जॾहिं क़ौमूं नाफ़रमान ऐं गुनाह जा कम करी थियूं बेदीनियूं क़ौमूं हुअनि थियूं तॾहिं अल्लाह ताला ज़मीन मथे आसमान जो पानी बंद करे छॾे थो ओड़ी क़ौम ते अल्लाह ताला आसमान जा अज़ाब नाज़िल त मींहं जो इंतज़ार है उमेद है आसरो है आसमान जा दरवाज़ा खोले जे इंतज़ार में तो खुले मींह वसे त सची तौबा करे पंहिंजे गुनाह जी माफ़ी घुरो ऐं हितां माण्हू हलाया दुआ
कि पंहिंजे हक़ में तूं दुआ घुराई त पंहिंजी दुआऊं उन्ही जूं दुआऊं क़बूल थिए लेकिन मां बग़ावत में पूरा क़ुरान चए थो क्यों आयत पढ़ी त रहीना अल्लाह लहू दिबा वाला पीना त क़ुर्बानी जो अयाम क़ुर्बानी जा ॾींहं ई क़ुर्बानी करो है क़ुर्बानी इस्लाम जे पंहिंजे रुकन में न आहे क़ुर्बानी इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुन्नत आहे जंहिंमें ताक़त वे जंहिंमें कुवत वे ई माण्हू क़ुर्बानी करे ताक़त खे कुवत न वे त हरू भरू न आहे कि हरू भरू क़ुर्बानी करे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर क़ुर्बानी कई है जित कुरान करीम में सूरह अनाम में अल्लाह ताला जिक्र फरमायो है त कुल इन सलाती व नुसूकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन ऐ मुंहिंजा रसूल मुंहिंजा नबी तूं चओ त मुंहिंजी क़ुर्बानी मुंहिंजी निमाज़ मुंहिंजो मरण मुंहिंजो जीअण लिल्लाहि रब्बिल आलमीन जहाननि जे पालनहार अल्लाह ज़ुल जलाले वल इकराम जे लाइ क़ुर्बानी इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुन्नत है इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं पिणु यकड़ू ते ऐं मौसूम पुत्र खे कोठे तयारी करे जॾहिं रवानो थियो त इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह हुकुम कयईं त इब्राहिम तूं मके में जा ॿाहिरि निकिरी वञी मीना जे मैदान में जॾहिं वञे तॾहिं मुंहिंजो हुकुम तो मथे उते अची थो ऐं जिब्रील अलैहिस्सलाम खे अल्लाह रब्बुल आलमीन इब्राहिम अलैहिस्सलाम लाइ हलाए जॾहिं यकड़ू ते पुत्र खे इब्राहिम अलैहिस्सलाम लेटायो ते जॾहिं ज़बह कई ते जंहिंजा हथ रथिया पे इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो बुज़ुर्गी तो बात मानो हो आज़माइश इम्तिहान अची वियो पुत्र जी क़ुर्बानी जी मंगणी थई अल्लाह वटि सुवाल कयईं त मूं वटि अहिड़ी क़ीमती शइ न आहे मूं वटि अहिड़ी ॻाल्हि न आहे जो तोखे राज़ी करियां चाहे राज़ी न थियां चई तोखे खणी धोआए रोअण तो पुठियां मिलियो हिनखे जेकॾहिं क़ुर्बान कई आज़माइश इम्तिहान अची वियो मां ॿुढड़ा सही थी वियासीं हर साल में मसले पुछण में तयार आहियूं इब्राहिम अलैहिस्सलाम जे ज़माने में पण अहिड़ा माण्हू हुआ पुछी सघे त इब्राहिम अलैहिस्सलाम कंहिंखे न चयो सॻीअ माउ खे न चई ॼाओ हिनखे अल्लाह जो हुकुम आयो हिन कोन वञा थो जॾहिं माउ खे शैतान बिरगलायो जॾहिं शैतान विसरिजो वञे तॾहिं मां चई त इब्राहिम मूंसां ॻाल्हि था कर तूं कोठे हिनखे किना वञे थो तॾहिं चवंदा अल्लाह जो हुकुम अची वियो तॾहिं माउ चई जेकॾहिं अल्लाह जो हुकुम अची वियो त हिकिड़ो इस्माइल पूरो रोअण पुठियां अहिड़ा हज़ार क़ुर्बान करे छॾियां अल्लाह जे नाले जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम मैदान में कोठे वियो तू अल्लाह जो नबी हो अल्लाह उनखे पण नबी बनाइण वारो हो जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम चेहरो ॾिठे त इब्राहिम अलैहिस्सलाम चयो मुंहिंजा रब करीम बतान आउं हिन में छुरी हवायां तुंहिंजी मूं ते पकड़ अची वञे अल्लाह मुंहिंजे दिलि में राम न अची वञे जंहिंजो सबबु घुरो आहे अल्लाह रब्बुल आलमीन इब्राहिम अलैहिस्सलाम खे दिलि में ई ख़्यालु हूंदो त इब्राहिम तुंहिंजी अखी मथे तूं पटो ॿध इब्राहिम अलैहिस्सलाम अखी मथे पटो ॿधी करे ऐं पंहिंजे यकून जे पुत्र खे ऊंधो लेटाए करे जॾहिं छुरी वाए गले वञे छुरी इनकार करे थी छुरीअ खे आसमान मां ऐलान थी वियो छुरीअ खे हुकुम मिली वियो अया इब्राहिम कद सदक़ हुया ना कज़ालिक नज़ल मुस्लिम इब्राहिम बस तो जो काम सचो कई बेशक अल्लाह भला रे बदलो ॾींदो आहे जिब्रील अलैहिस्सलाम जन्नत में जा दुंबो खणी इब्राहिम अलैहिस्सलाम खे हथ कए इस्माइल अलैहिस्सलाम खे जिब्रील खणी गिड़ो ऐं दुंबो जेको हो जेके इब्राहिम अलैहिस्सलाम खे हथ से क़ुर्बान त बिरादरो जानवर अहिड़ो क़ुर्बान करो जंहिं जानवर में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कोई नफ़्स न वे कोई ऐब न वे जानवर डंदे वारो वे डंद जंहिंजो ॿधंदो वे ई जानवर क़ुर्बान हज़रत जाबिर रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में असीं डंदे वारो जानवर ऐं मतारो जानवर क़ुर्बान कंदा हुआसीं पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़ुर्बानी जेको आहे इहे इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुन्नत आहे क़ुर्बानी जे करण से सच्चीअ दिलि से अल्लाह ताला अने गुनाह खे माफ़ करे छॾींदो पाण सगोरन फरमायो त अल्लाह जो बानू जॾहिं अल्लाह खे राज़ी करण लाइ अल्लाह खे रज़ा अल्लाह जे रज़ा लाइ क़ुर्बानी करे थो तॾहिं इन क़ुर्बानी जे करण से अल्लाह ताला उन मथां कई तकलीफ़ूं ऐं कई अल्लाह ताला उन जूं मुसीबतूं दूर करे थो पोइ पहिरीं शर्त इहा आहे त माण्हू निमाज़ी खपे पहिरीं अल्लाह ताला क़ुरान करीम में नंढड़ी ऐं मुख़्तसर सूरत आहे इन्ना तोइना कल कौसर फसल्ले लिरब्बिक वनर इन शानिअक हुवल अब्तर ऐ पैगंबर असां तोखे कौसर हौज़ कौसर ॾिनो आहे तंहिं लाइ करे तूं निमाज़ पढ़ क़ुर्बानी पहिरीं निमाज़ जो ज़िक्र आहे
निमाज़ पा पढ़ो था सवाइ जुमे जे पांदे निमाज़ जो सही तो साबित नाहे ऐं कुर्बानी ला करे मुल्क दौड़ो पिया तई माण्हू जेको आहे कुर्बानी न करे जेको माण्हू निमाज़ न पढ़े पर हा कुर्बानी करे ऐं चए था हाणे इंशाअल्लाह 5 वक़्त निमाज़ क़ाइम कंदोसि ऐं अल्लाह के राज़ी कंदोसि मुंहिंजे जिस्म खे पाक कंदोसि मुंहिंजी जान जहन्नम खां आज़ाद कंदोसि 5 वक़्त निमाज़ पढ़ंदोसि पोइ कुर्बानी कंदोसि जेकॾहिं निमाज़ न पढ़े त पोइ जानवर जो फसा न गिने जानवर खे ज़बह न करे इन जानवर जी अल्लाह खे का परवाह नाहे मूं क़ुर जी आयत पढ़ी आहे जंहिंमें क़ुर चवंदो रही अनार अल्लाह रब दिमाग़ आजी कुर्बानी जो न को अल्लाह खे रत पुॼे थो न को की गोश्त पुॼे थो आजी दिली जी तकवा ऐं परहेज़गारी जॾहिं तॾहिं पैदा थींदी पंहिंजी दिली जे अंदरि जॾहिं पाण नरम दिल हूंदासीं पाण अल्लाह ईअं लू लॻाईंदासीं पाला आसमान जा दरवाज़ा तॾहिं खुलंदा जॾहिं अल्लाह जे घर में वेही करे पाण दुआ कंदासीं त अल्लाह पाला आसमान जा दरवाज़ा खोले मां वेड़ में बगावत में फितने फसादे में बुराइयूं ऐं निमाज़ पढ़ण पंहिंजे अंदरि पोइ इख़्लाक़ नाई माण्हू इस्लाम में आया तॾहिं इख़्लाक़ से आया माण्हू इस्लाम में जॾहिं आया तॾहिं नरम थी पिया ओड़ियूं दिली नरम थी वियूं पंहिंजी दिलि तां नरम थी वेंदी पंहिंजी दिलि तां कटण माण्हू जॾहिं रेड़ करे नुक़सान पुॼाए जिते बहादुर इन जा भैया कंहिं माण्हू जा कुरान का तो जिक्र करे दी जो कुरान जा तो सूरे कुरान से दलील है कुरान करीम में अल्लाह ताला सूरे अज़ाब में अल्लाह ताला इरशाद फरमायो त मा जल्लाहु फी कल्बि भी असा के पण माण्हू जा के पण इंसान जा बस दिल में पहिया नहीं बनाया घणा माण्हू जो फलाणो माण्हू मरी वियो उन माण्हू जे वीचारे जा पहिया बहादुर माण्हू है बहादुर नाई बहादुर वो है जो खामोश खाए अल्लाह अल्लाह करे वेड़ न करे अल्लाह अल्लाह करे माफ करे छड़े अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए तो बहादुर 1955 में हिकड़ी वेड़ थई जबरदस्त दिनारा में हिकड़ो माण्हू मरी वियो त जे न माण्हू जा पहिया अञा ताईं माण्हू चए पिया त उन वेड़ के 62 वरे थिया 1955 में वेड़ थई जंहिंमें खून थिया हुआ उनमें हिकिड़ो माण्हू मरी वियो त चए हिन माण्हू जा हीअं ॿ अल्लाह पैगंबर जा नाहे बनाए दिली ॿ अल्लाह कंहिंजूं नाहे बनायूं क़ुरान चए थो अल्लाह ताला बहादुर उन माण्हू खे बनायो आहे जेको सचो आहे पको निमाज़ी हुए बहादुर हू मुस्लमान हुआ जेको उमिरि जहिड़ो बहितरीन भलो अल्लाह जो घर काबतुल्लाह जा वियासीं जंहिंखे चओ त वेड़ थींदी जेकॾहिं आया तॾहिं ख़ामोश खाई वरी आहे बहादुर अल्लाह उनी बहादुर अल्लाह वो इंसान पैदा कयो जेको मौलवी साहब माण्हू चए था मौलवी साहब हिकिड़े छोकिरे जे नाले में गुज़र जुमे ते तक रखे त मौलवी साहब अञा वीचारो आयो न मौलवी साहब जो टाइम थोड़ो होने रहंदो हुयो मौलवी साहब जो टाइम थोड़ो न मौलवी साहब मथे केतिरा केस हुआ मौलवी साहब आमीन जो मसलो जेको से हल कयो मौलवी साहब मथे आमीन जो केस हो त आमीन जेको आहे से अरे अरे आमीन वॾे सन आई अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त आमीन आई इतनी जोर से जो कि आंजी ने फरिश्ते जी आमीन अल्लाह हिकड़ी करे छड़े ताजे गुनाह के अल्लाह ताला आमीन जे वजह से माफ करे सूरे फातिहा दुआ है जरे पूरी थिए इमाम मदसवानी जे आमीन जे करे आमीन जो त आंजी ऐ इमाम जी आमीन हिकड़ी थिए त फरिश्ते जी आमीन पर हिकड़ी है मौलवी साहब आमीन जो केस खटियो वो मौलवी साहब रफल यदैन रुकोवा सौंती जो रफल यदैन न तो करे ई मौलवी साहब पर लड़ियो इन केस में पर अल्लाह कामयाब के जे जेको माण्हू रफल यदैन नथा करी चेंदा त रफल यदैन ता उन ज़माने उन टाइम में आवे भी जरे मुशरक मके जा बुत खड़ी ने बगले में अचीदा हुआ त अल्लाह जे रसूल के हुकुम मिलियो पहिरीं जो रफ़ यदैन करी तॾहिं बुत किरी पिया बगले जा बुत वाला अबू बकर सिद्दीक़ जहिड़ा इंसान उमर फारूक जहिड़ा इंसान हिकिड़ो मुनाफ़िक़ हुआ जेको रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुठियां निमाज़ पढ़े ऐं बुत खणी अचे अल्लाह हुकुम कयो त निमाज़ जी ज़ीनत मौलवी साहब अब्दुल इन केस में पण मौलवी साहब कामयाब थियो इहो पण ॻाल्हि छूट थी वई इन जो पण लिखाण थी वियो त रफ़ल यदैन जेको आहे निमाज़ जी ज़ीनत आहे 300 400 रिवायतूं हदीसूं जे बारे में आमीन पण छूट थी वई ऐं रोड जो पीरे जे नाले करे न आयो इन में पण मौलवी साहब मथे केस थियो तई मौलवी जो पूरो से रोड न तो खैर दे इन में मौलवी साहब के अल्लाह ताला कामयाबी नसीब कई
ॿियो मुआबो जेको वसीलो हुयो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वसीले से का माण्हू क़बर वारो मरी वञे इन जे वसीले से अल्लाह तो माफ़ कर इन में पण मौलवी साहब कामयाब थिया जॾहिं मौलवी साहब मथे ही केस वधाणो तॾहिं मौलवी साहब चयो त जेकॾहिं माजिद रखिजे साहिब जेकॾहिं ही वसीलो असांजे इस्लाम जे अंदरि जाइज़ में मरना जो त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़बर मदीनतुल मुनव्वरा में आहे अगर उमर फारूक रज़ी अल्लाह ताला जे ज़माने में डुकार पियो कासवानी पई तॾहिं उमर फारूक अल्लाह जे रसूल जो काको अब्बास ज़िंदा ऐं चेहरो तंहिंखे चए त तुंहिंजे वसीले तूं ज़िंदा आहीं तुंहिंजे वसीले अल्लाह वटि दुआ करो अल्लाह पाण क़बूल करे ज़िंदे जो वसीलो नेक माण्हू जो जाइज़ मरना जो जेको आहे से गुनाह आहे चए त मौलवी साहब जो जेकॾहिं वसीलो जाइज़ हुए त अब्बास खे छॾे अल्लाह कुल नबी जे इमाम रहमतुल आलमीन जे क़बर मथे उमर वञी अचे त अल्लाह जा रसूल तुंहिंजे वसीले अल्लाह वटि असीं दुआ करूं त अल्लाह बि वसाए पैगंबर मदीने में क़बर हुई उमर फारूक मस्जिद नबीअ में हो अब्बास वण महिराब में वेठो चवंदा अब्बास तूं अल्लाह वटि दुआ कर अल्लाह ताला तुंहिंजे वसीले बि वसाए अल्लाह ताला अब्बास दुआ करे अल्लाह ताला अब्बास जे वसीले अल्लाह ताला दुआ खे क़बूल कयईं पोइ मौलवी साहब एॾी मिड़ी केसरे में मौलवी साहब जेल में जॾहिं टिके मौलवी साहब जे माण्हू पर मुखालिफ़ थी विया कोई माण्हू मौलवी साहब अब्दुल में बड़े खिलाफ़ थी विया माण्हू मुखालिफ़ थी विया पोइ मौलवी साहब ते जेल जे अंदरि जॾहिं बंदि थी वियो तॾहिं मौलवी साहब खे 10 महीने वक़्तु लॻो हैदराबाद जे जेल में मौलवी साहब जॾहिं लोहारी फतह कयो वियो तॾहिं 3 महीना मौलवी साहब खे जेल में बंदि करे न आयो जंहिं मथे मौलवी साहब अहमद वाला शहर जे कच्छ खां आया के उडी पोइ उतर खां आया के उडी लाशक लोहारी वई उडी अल्लाह अकबर थियो जॾहिं निकिरियो जते पुठिया जतो मुनकर कटे तो मोहम्मदो बेड़ो कयो ने जतो सयो उनखे खाली कतो पोइ मौलवी साहब ॿी दुआऊं करे पोइ मौलवी साहब जॾहिं पुॼंदी जेल में हो तॾहिं मौलवी साहब मथे पर केस ऐं तकलीफ़ूं मौलवी साहब खे तॾहिं मौलवी साहब दुआ करे थो ताजद जी निमाज़ में चए थो रोज़े रिज़वान पारा के ख़बरूं ख़ैर जूं अचनि मुंहिंजा मुंहिंजे देश में जा या मदीनतुल मुनव्वरा उतां खां मुला करे दुआ करे जे मौलवी उतर ई जेल में पूरो थिए रोज़े रिज़वान रोज़ो रिज़वान मदीने में पैगंबर इस्लाम जो रोज़े रिज़वान पारा के हदियूं हीरूं अचनि मुंहिंजा रब करीम उतानू को मुला दुआड़ी थी जेको उन जेल जे सराखे में बंदि पियो या इतानू निकरी आज़ाद थिया अल्लाह मूं कोई नुक़सान न कयो मूं भाड़े खे अल्लाह जे घर दावत न आयो रोज़े रिज़वान पारा के हदियूं हीरूं अचनि बेसदा मोटण जो ख़बरूं के खीरूं अचनि अल्लाह उतां मुला दुआ अचे ऐं मुंहिंजे मुल्क मां खीरूं यानी मुबारक अचे त मौलवी साहब तूं छुटण वारो ई मोटण लाट ख़बरूं खीरूं अचनि पाक बरबरो बेरूं अचनि ओ जसर जा सारा तुंहिंजी तस्कीर थी गंदगीअ में बंदगी तो जो ही आवाज बानड़ो मौलवी साहब जेल में उते नमाज़ पढ़ंदो पियो गंदगी में बंदगी ऐं आसमान रब तूं मुंहिंजी दुआ खे क़बूल फरमा वाला मौलवी साहब जी मदद कई उते दुआ कयो ऐं मौलवी साहब जी दुआ कबूल थी दिल्लीअ में हिकिड़ो आयो जंहिं मौलवी साहब खे आज़ाद करायो मौलवी साहब जो केस कोर्ट मथे आयो मौलवी साहब कामयाब थियो जंहिं मौलवी साहब कहिड़ी क़ौम शर्किश क़ौमियूं अञा ताईं मूंखे तौबा जो मौक़ो नथो मिले भला उन ज़माने में मां मौलवी साहब वटां वरंदासीं जे मौलवी साहब पीर जी पछमाई जी पूजा बंदि कर पीर पछमाई जी पूजा हुई पछम में आम जाम कई समाज जा सलामी पिया कंदा हुआ राम राम मच ॾिसी कुनियूं कंदा हुआ पोइ सामीअ जो सलाम तंहिंखे दरदार जो ॾेखार मौलवी अब्दुर्रहीम मौलवी साहब अल्लाह जो दर ॾेखारे त हेॾा करो हेॾा की पढ़ंदा उन आलम खे दुआ करो दुआ करे उन अल्लाह उनजे क़बर खे कुशादी करे उन खे मज़बूत रखी छॾे चए त मुंहिंजो पछम जो जेकॾहिं धड़ार हूंदो त हिन तोहिद मथां हिकिड़ो ऐश बणिजी लॻंदो त अज़ीज़ो बिरादरो उन तोहिद मथे मज़बूत रही अल्लाह आलिमुल ग़ैब वटि पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरो त अल्लाह ताला ही भइरूं इज़त वारो एतिराम वारो आहे अल्लाह पाण जानवरनि जी कुर्बानी करियूं सुहिणे सुठे जानवर जी कुर्बानी करण जी अल्लाह पाण खे तौफ़ीक़ अता फरमाए इन ॾींहं में अल्लाह ताला पाण अमन पैदा करे अल्लाह ही ॾींहं अमन ऐं शांतीअ वारा पाण गुज़रे अल्लाह रहम बाज जो ॾींहुं वसाए आसमान जे दरवाज़े खे अल्लाह ताला पाण खोले विझे ऐं जेकी मुल्क वीचारा
सैलाब जी रिबैत में आई जेको गोड में आई अल्लाह ताला उन मुल्क जी बात करे अल्लाह तकलीफें परेशानी कना मांगे बजाए दुकार खासानी अल्लाह मामला दूर फरमाए मरी वली जे खनाए के माफ करे बीमार के अल्लाह शिफाए आमीन आमीन वाह दवाना अल्हम्दुलिल्लाह